मूंखे नथा जीअण ॾियनि। मुंहिंजी हालत मां छा थी वई। को मुंहिंजो मिट माइट न आहे। मां मजबूर आहियां, लाचार आहियां। मुंहिंजो अॻियां न पोयां न मुंहिंजी माउ न पीउ, मुंहिंजो केर बि दुनिया में न आहे मुंहिंजो सहारो जंहिं वटि मां वञा। मुंहिंजा मासूम 2 बच्चा आहिनि, दर पदर थियनि पिया। मां मतिलबु कि मुंहिंजा ममताज़ चाहणी वटि पंहिंजा 1,12,000 रुपया रखियल आहिनि। सुभाणे मूंखे कुझु बि थियनि, मुंहिंजा 1,12,000 जो मुंहिंजा 2 पुट वारा सन मुंहिंजा, हुनखे ॾियो वञे। ऐं इहो कॾहिं बि बर वक़्तु मुंहिंजो वीडियो जंहिंखे बि मिले त मुंहिंजे लाइ इंसाफ़ जी आवाज़ उथारे ऐं हिननि खे हिननि जी दिलि जी आवाज़। जेको बि मूंसां हिननि ग़लति कयो, मूंखे मारियो, कुझु बि कयो, पिस्टलनि जूं धमकियूं करियूं ॾियणु, त हुनजी मुंहिंजी मौत जा ज़िमेदारी आहिनि। मूंखे सुभाणे कुझु बि थिए, हिननि खे जेको बि वीडियो ॿुधे, जेके वटि बि वीडियो मुंहिंजो वञे, त हू हिननि खे सज़ा ॾियराए। मुंहिंजा मौत जा ज़िमेदारी आहिनि। अॼु मूंखे मौत मार धमकियूं ॾिनियूं आहिनि। जीअं मां आई आहियां होशो हवास में रुख़साना इहे पंहिंजूं ॻाल्हियूं पाण कयूं आहिनि, न कंहिंजी दबाबे में, न कंहिंजे प्रेशर में। मूंखे मौत मार धमकियूं, मूंखे हेॾां होॾां जूं ॻाल्हियूं, ब्लैकमेल, हू हुनखां बावजूदि मुंहिंजे चाचे फ़ोन करे, चाचा हनीफ़ चयो आहे त रुख़साना खे भले गोली हणी मारे छॾे, असां तव्हांखे कुझु बि न चवंदासीं। मीरसन बि चयो मुंहिंजे भाउ त मां तव्हांखे लिखी थो ॾियां, मुंहिंजी भेण खे तव्हां गोली हणी मारे छॾियो ऐं असां तव्हांखे कुझु बि कोन्हे, कानून में असां इहो चवंदासीं मुंहिंजी भेण पाण मुई आहे। ठीकु आहे, इहे थी ॻाल्हियूं।